असांखे सिंध जे पखियुनि ते पहिरीं सिंधी यूट्यूब चैनल ते भली ॻाल्हि कयूं था। इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो जीअं नई ईंदड़ वीडियो अव्हांखे जल्द मिली वञे। अॼु असीं घुरुड़ पखीअ जो ज़िक्र करे रहिया आहियूं जंहिंखे बाघ बख़्त जी अलामत सम्झो वेंदो आहे। हिन पखीअ जी खुराक तक़रीबन मुअल जानवरनि ऐं पखियुनि जा हॾा आहिनि। हॾनि खे खाइण जो हिन जो मुनफ़रद अंदाज़ हूंदो आहे। फ़िज़ा मां हॾनि खे ज़ोर सां उछलाए नंढनि ज़रनि में हॾनि खे तब्दील करण बैदि खाई वेंदो आहे। हिन जे मादे जी तेज़ाबियत एतिरी हूंदी आहे जो सख़्त खां सख़्त हॾो बि 24 कलाकनि अंदरि हज़म करे वठंदो आहे। घुरुड़ पखीअ जो वज़न 6 किलोग्राम ताईं थींदो आहे। इन जो कद काठ 94 खां 125 सेंटीमीटर थींदो आहे। परनि जी पखेड़ 7.6 फुटनि खां 9.3 फुटनि ताईं थींदी आहे। हिन जी रिहाइश जाबलू इलाइक़ा थियनि था। सिंध समेत पूरी दुनिया में मौजूदु आहे। जबलनि जे पथरनि में पंहिंजो आखिरो ठाहींदो आहे। सियारे जी आख़िर में हिन जी मादी आना ॾींदी आहे। लॻभॻि 55 खां 60 ॾींहं ताईं हिन जी मादी आरो करण बैदि नओं नस्ल जनम वठंदो आहे। सवा खां 130 ॾींहं बैदि घुरुड़ पखीअ जो बचो उॾाम लाइक़ थींदो आहे। पर तक़रीबन 2 साल पंहिंजे वालिदेन सां गॾु रहंदो आहे। घुरुड़ पखीअ जी उमिरि 22 साल थींदी आहे। पर 45 सालनि जी उमिरि वारा ही पखी पिणु ॾिठा विया आहिनि। महिरबानी।